खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर भरसा अहमदपुर में साफ़िन अहमदपुर के रहवासिन ऐं सिविल सोसाइटी तंज़ीमुनि तरफ़ां करायल सकाफ़ती मेलो 3 ॾींहं भी जारी रहियो। मेले में सियासी समाजी अगुवाणनि साफ़िन तोड़े इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती मेले में सिंध ऐं पंजाब जे नाले वारे मल्ह पहलवाननि शिरकत कई। मल्ह मलाखड़ो दौरान पहलवाननि हिक ॿिए खे मल्ह मारे ज़बरदस्त दाद हासिल कयो, जॾहिं त शौक़ीननि पारां उथी बीही ताड़ियूं वॼाए पहलवाननि जी हौसला अफ़ज़ाई कई वई। मेले में मिठाइनि रांदीकनि ऐं बाज़ारुनि जा वॾे अंग में स्टॉल लॻाया विया, जॾहिं त मौत जो खूह झूला मुख़्तलिफ़ सर्कसूं पिणु लॻायूं वयूं। मेले जा ख़ासि महिमान प्रेस क्लब खैरपुर जो सदर ख़ान मोहम्मद ख़ान, अॻूणे सदर ग़ुलाम कादिर सुमरो, SHO अहमदपुर ग़ुलाम सरवर शर ऐं ॿिया हुआ। सकाफ़ती मेले में आयल महिमाननि सियासी समाजी अगुवाणनि तोड़े साफ़िन ॻाल्हाईंदे चयो त मल्ह मलाखड़ो साराह जोॻो अमल आहे। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में अहमदपुर ऐं भरपासे जे अवाम खे घर वेठे हिक तफ़रीह जो मौक़ो फ़राहम करे सवें माण्हुनि खे गॾु करे अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। हिननि चयो त सिंध सूफ़िन वलिन जी धरती आहे। हिन धरतीअ ते वलिन ऐं सूफ़िन मोहबत अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध धरती हज़ारे सदियुनि खां आबाद आहे ऐं आबाद रहंदी। असांखे मुआशिरे में अमुन ऐं भाईचारे लाइ किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे।